सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा सालियाना इम्तिहान जारी आहिनि। इम्तिहानी सेंटर्स में कापी जी धूम मतल आहे। इंतजामिया कंट्रोल करण में नाकाम। लाड़कानी बोर्ड तहत 10 दर्जे जो इंग्लिश जो पर्चो वरतो पियो वञे। हैदराबाद बोर्ड तहत नए दुंबाले में 10हीं क्लास जी अंग्रेज़ी जो पेपर वक्त खां अॻु आउट थी वियो आहे। कमालतरी में बिजली जी लोड शेडिंग सबब शागिर्दियाणियूं ऐं शागिर्द सख़्त गर्मी में पेपर ॾियण ते मजबूर आहिनि। हिकु भेरो ॿीहर असां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा सालियाना इम्तिहान जारी आहिनि। इम्तिहानी सेंटर्स में कापी जी धूम मतल आहे, जॾहिं त इंतजामिया कंट्रोल करण में नाकाम थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ लाड़काने जे ब्यूरो चीफ खां। जी रशीद, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, लाड़कानो तालीमी बोर्ड जे निगरानी हेठि लाड़काने डिवीज़न जे 5 ज़िलनि समेत दादू ज़िले जे 2 तालुकनि 9 में 9 जमायत जे सालियानी इम्तिहाननि जे अॼु जेको आहे 10 जो सिलसिलो जारी आहे ऐं अॼु 9 जमायत जे इंग्लिश जो पर्चो जेको आहे उहो वरितो पियो वञे। लाड़काने शहर जे अक्सर इम्तिहानी सेंटरनि में सवाली पेपर जेके उम्मीदवारनि जे हथनि में अचण शर्त जेके उम्मीदवार आहिनि उहे मोबाइल फोन ऐं गाइडनि जे ज़रिए सवाल पेपर हल कंदा रहिया आहिनि, जंहिं करे इम्तिहानी सेंटरनि में कापीअ जी धूम मतल आहे। तालीमी बोर्ड लाड़कानो ऐं तालीम खाते तरफ़ां जोड़ियल विजिलेंसी जेके टीमुनि जो मुख़्तलिफ़ इम्तिहानी सेंटरनि जो उन्हनि दौरो करे कापीअ जो मवाद हथु करे वरितो आहे ऐं इंटरनल ऐं एक्सटर्नल जेके सुपरिटेंडेंट आहिनि उन्हनि खे सख़्तीअ सां उन्हनि हिदायत कई आहे त हू इम्तिहानी सेंटर में मोबाइल फोन खे खणी अचण ते उन्हनि खे पाबंदी लॻाई वञे ऐं कापी रोकण लाइ क़दम खणण ऐं ॿी सूरत में संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हिन वक़्तु केतिरनि ई इम्तिहानी जेको सेंटरनि जो दौरो कयो आहे। जेकी बोर्ड तरफ़ां जुड़ियल टीमूं आहिनि उन्हनि केतिरा ई जेके शागिर्दनि जेके कापी कनि पिया उन्हनि खे कापी केस कयो वियो आहे। जी।